दासी बढाड़ी भरिसां के बंद तां हिकु ॾींहुं अॻु पथर खणी वींदड़ ॿिनि डंपर ड्राइवरनि जे अॻवा बाद पुलिस रेंजर सां गॾिजी कचे में ऑपरेशन शुरू करे ॾिनो आहे। ड्राइवरनि जे अॻवा सबबि ॿियनि ठेकेदारनि ऐं मज़दूरनि बंद जो हलंदड़ कमु बंदि करे छॾियो आहे। रवायत सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां वीडियो लिंक ते मौजूदु आहे। बढाड़ी मां गुलाम यासीन भुट्टो। जी यासीन, कहिड़ा तफ़सील आहिनि? असीं मौजूद आहियूं के बंद 12 मेल वटि गुज़रियल ॾींहुं ॿ डंपर ड्राइवर जेका आहिनि हितां नामालूम हथियार बंद अगवा करे कचे तरफ़ फ़रार थी विया। जंहिंखां पोइ रेंजर्स ऐं एसएसपी मोहम्मद मुराद घांगरो जी अॻुवाणी में हिते कचे में ऑपरेशन कयो पियो वञे। गुज़रियल 44 कलाकनि खां वठी हिते ऑपरेशन हलंदड़ आहे, पर हिन वक़्त ताईं बि मुग़वी बाज़ियाब न थी सघिया आहिनि ऐं ठेकेदार एतिजाजनि के जेको बंदि आहे हुन जो कमु बंदि करे जेका नेता मशीनरी जेका हाईवे मशीनरी उहा वापसि खणी हलिया विया आहिनि थिया। के बंदि जो कमु बि जेको आहे हिन टाइम बंदि पियल आहे ऐं जेका ॿ मुग़वी आहे डंपर ड्राइवर तुफ़ैल अहमद ऐं इमामदीन उहे बि हिन वक़्त ताईं बाज़ियाब न थी सघिया आहिनि। जी।